अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम द मिरर में अवां खे भली कार आऊं आहियां अवां जी मेज़बान रोशनी मेमण। नाज़रीन, अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में कराची जे ओलह ज़िले अंदर अरबे रुपयनि जी सरकारी ज़मीन फबाइण लाइ रेवेन्यू जे रिकॉर्ड खे बाहि ॾेई साड़ण ऐं जाली दाख़िलाऊं रखण वारे स्कैंडल ते तफ़सील सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं अवां खे ॿुधाईंदासीं त कीअं अरबे रुपयनि जी मालियत जी सरकारी ज़मीन 3 वाल कई वई। नाज़रीन खे इहो ॿुधाईंदासीं त कराची जे ओलह ज़िले अंदर मंगोपीर ऐं ॿियनि इलाइक़नि जूं जाली दाख़िलाऊं रखाए कहिड़ियुनि बासरनि अरबे रुपयनि जूं ज़मीनूं फबायूं आहिनि ऐं उन्हनि में कहिड़ा कहिड़ा कामोरा मुलविस आहिनि। अॼोके प्रोग्राम में रेवेन्यू खाते अंदर हलंदड़ अंधेर नगरी जो तफ़सील सां ज़िक्र कंदासीं ऐं इहो ॼाणण जी कोशिश कंदासीं त हेल ताईं ज़िम्मेवार करार ॾिनल कामोरनि ख़िलाफ़ का जोगी कार्रवाई न थियण जा आख़िर सबब कहिड़ा आहिनि ऐं उहे कहिड़ियूं बासर धुरियूं आहिनि जेके हर भेरे खेनि बचाए वठनि थियूं ऐं उहे साॻियाई कामोरा बार बार सणभिन पोस्टुनि ते कीअं मुक़ररु थी वञनि था। कराची जे ओलह ज़िले में अरबे रुपयनि जी सरकारी ज़मीन 3 वाल रिकॉर्ड साड़े जाली एंट्रीज़ रखण वाल ज़मीनूं विकिरो करण जो छिरकाईंदड़ इंकशाफ। मुख्तियारकार मंगोपीर जे ऑफिस में सरकारी रिकॉर्ड के हथ सां बाहि ॾियण बाद अरबे रुपयनि जी सरकारी ज़मीन जूं जाली दाख़िलाऊं रखियूं वयूं। बासरन देह मंगोपीर, जाम चक्रो, बंद मुराद, माई गाढ़ी ऐं देह हलकाणी जूं एंट्रीज़ रखाए अरबे रुपयनि जी ज़मीन फबाए वरिती। अक्सर हंधनि ते वॾा वॾा मनसूबा ठहण बि शुरू थी विया। निगरान वॾे वज़ीर जे हुक्मनि ते वज़ीर आला इंस्पेक्शन ऐं इंक्वायरीज़ टीम जाली एंट्रीज़ वारे मामले जी जांच मुकम्मल करे वरिती। जाली दाख़िलाऊं रखण वारे इल्ज़ाम में मंगोपीर जो अॻूणो मुख्तियारकार मोहम्मद इब्राहिम जुणेजो, तपेदार अमानुल्ला नंदवाणी ऐं न्यास ॼामड़ो मुअतल थी विया। कराची जे ओलह ज़िले में अरबे रुपयनि जी 5125 एकड़ अण सर्वे सरकारी ज़मीन गैरकानूनी तौर अलाट कई वई। CMIT जी रिपोर्ट। CMIT पारां तयारु कयल जांच रिपोर्ट निगरान वॾे वज़ीर ॾांहुं उमाणी वेंदी। मामलो नेब खे मोकिलण जी सिफ़ारिश बि कई वेंदी। रेवेन्यू वारे वज़ीर यूनिस ॾाघा बि मुख्तियारकार ऑफिस मंगोपीर में रिकॉर्ड साड़ण वारे वाक़े जो रिकॉर्ड घुराए वरितो। मुलविस कामोरनि ख़िलाफ़ कार्रवाईअ जो फ़ैसिलो। 2021 दौरान थियल जांच में मुलविस करार ॾिनल कामोरा ॿीहर साॻियनि उहिदनि ते मुक़रर। रिकॉर्ड चोरी करण ऐं बाहि ॾियण वारनि वाक़िअनि में मुलविस अमलदार बि पकड़ खां आजा। रेवेन्यू अमलदारनि सुप्रीम कोर्ट जे हुक्मनि जी भञकड़ी कंदे जाली अलाटमेंट ज़रिए सरकारी ज़मीननि ते कब्ज़ा कराया। मामले जी जांच बि रोलड़े जो शिकार। सुप्रीम कोर्ट जे पाबंदी बावजूदि मुख़्तलिफ़ दहनि में लैंड यूटिलाइज़ेशन खाते जा कामोरा गैरकानूनी तौर रेगुलराइज़ेशन जा ऑर्डर ऐं चालान जारी कंदा रहिया। ओलह ज़िले में रेवेन्यू अमलदारनि जी मिली भगत सां रिकॉर्ड में हेरा फेरी करे जाली अलाटमेंट ज़रिए सरकारी ज़मीननि ते कब्ज़ा बि थींदा रहिया आहिनि। इन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल लाइ स्टूडियो में मौजूदु आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर सगीर चांडियो। सगीर, वॾी महिरबानी वक़्तु ॾियण लाइ। सगीर, सभ खां पहिरियां इहो ॿुधाइजो त कराची जे ओलह ज़िले में सरकारी रिकॉर्ड खे साड़ण ऐं जाली एंट्रीज़ रखी अरबे रुपयनि जी मालियत जी सरकारी ज़मीन फबाइण वारो स्कैंडल कीअं ऐं कॾहिं साम्हूं आयो? वॾी महिरबानी रोशनी। ॾिसो, सिंध में ख़ासि तौर ते कराची जा कुझु अहिड़ा ज़िला आहिनि ऐं ॼामशोरो ठट्टो ज़िलो जेको आहे इहे अहिड़ा ज़िला आहिनि जिते ज़मीननि जे रिकॉर्ड में गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां उन जे रिकॉर्ड में हेराफेरी कई वई आहे ऐं उनमें ख़रबे रुपयनि जी मालियत जा जेकी ज़मीनूं आहिनि सरकारी उहे उनमें रिकॉर्ड में जालसाज़ी करे उहे ज़मीनूं जेके आहिनि उहे विकिरो कयूं वयूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ बिल्डरनि खे जेको आहे उहे ज़मीनूं विकिरो करे ॾिनियूं वयूं आहिनि। त उनमें जेके आहिनि हाणे वॾा वॾा प्रोजेक्ट जेके आहिनि के हलनि पिया, के मुकमल थी विया आहिनि। त हाणे ही जेको आहे उहो ओलह ज़िले जो इहे स्कैंडल साम्हूं आयो आहे। 2021 में जेका आहे उहा मुख्तियारकार मंगोपीर जी ऑफिस में बाहि लॻी हुई ऐं उहा हिकिड़ी प्लानिंग तहत बाहि ॾिनी वई हुई जेका जांच रिपोर्ट में शयूं साम्हूं आयूं आहिनि। त उहा हिकिड़ी मुख्तियारकार मंगोपीर जी ऑफिस में बाहि लॻी ऐं बाहि दौरान जेके आहिनि तक़रीबन 10,000 जेके आहिनि उहे एंट्रियूं साड़ियूं वयूं आहिनि ऐं उनखां पोइ ईअं थियो आहे जो उहे एंट्रियूं जेके आहिनि सड़ण खां पोइ हिननि उहो सॼो रिकॉर्ड साड़े वरी हिननि नयूं एंट्रियूं जेके आहिनि उन्हनि रखियूं, यानी रेवेन्यू अमलदारनि उहे जाली एंट्रियूं रखी पोइ मुख़्तलिफ़ माण्हुनि खां रिश्वत वठी पोइ उन्हनि इहा ज़मीन जेका आहे उहा विकिरो करे ॾिनी ऐं उन ते हाणे जेको आहे मुख़्तलिफ़
हंधनि ते जेका आहे उहे वॾा वॾा प्रोजेक्ट जेके आहिनि उहे शुरू थी विया आहिनि, जेकी सनती मक़सदनि लाइ ज़मीन अलाट थियल हुई उनखे कमर्शियल ऐं रहाइशी मक़सदनि लाइ उन्हनि खे इस्तेमालु कयो वियो आहे। त ओलह ज़िले ख़ासि तौर ते मंगो पीर वारे इलाइक़े में जेको आहे उनजे आसपास वारियूं जेके देहूं आहिनि उते ज़मीननि जे रिकॉर्ड में तमामु घणी जेका उहा हेराफेरी कई वई आहे ऐं उनजे जेका उहा रिकॉर्ड में जालसाज़ी ज़रिए जेके आहिनि उहे इंटरव्यू जेके आहिनि उहे फेक रखियूं वयूं आहिनि ऐं उन ज़मीन जो को बि जेका उहा रिकॉर्ड मौजूदु न आहे। त हाणे जेको आहे इन मामले जी जेका हाणे निगरान हुकूमत आहे उन तरफ़ां इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त इन मामले जी हाणे जांच थींदी ऐं जांच खां पोइ इहा हाणे ॻाल्हि साबित थी आहे ऐं CMIT खे इन मामले जो टास्क ॾिनो वियो आहे त हिन मामले जी जांच कई वञे। हाणे CMIT इन मामले जी जांच मुकमल कई आहे ऐं तस्दीक कई वई आहे त कराची जे ओलह ज़िले मंगो पीर वारे इलाइक़े में जेको आहिनि उहो ख़रबे रुपयनि जूं जेके सरकारी मालियत जूं जेके ख़रबे रुपयनि जी मालियत जूं ज़मीनूं आहिनि जेके उन्हनि जे रिकॉर्ड में हेराफेरी कई वई आहे ऐं उन जाली जेके आहिनि उहो मुख़्तलिफ़ माण्हुनि बिल्डरनि जे नाले ते इंटरव्यू रखी उहा ज़मीन विकिरो कई वई आहे। हाणे उन ते जेके आहिनि उहे वॾा प्रोजेक्ट शुरू थी विया आहिनि ऐं उन में हिकिड़ी वॾी चेन आहे, सिस्टम जा माण्हू उन में मुलविस हुया। 2021 में बि जेको आहे वाक़ियो थियो हुयो ऐं नंढे क़िस्म जी जांच थी ऐं उन खां पोइ उहे साॻिया माण्हू साॻियुनि पोस्टनि ते जेके आहे उहे मुक़ररु थिया। हाणे इन मामले जी जेका उहा जांच थियणु वञी रही आहे ऐं इहो मामिलो जांच हाणे मुकमल थी आहे ऐं उन में इहा तस्दीक थी आहे त तक़रीबन 500 अरब जे लॻभॻि जेके आहिनि उहे ज़मीनूं जो रिकॉर्ड साड़े करे उहे ज़मीनूं गैर क़ानूनी तौर ते अलाट कयूं वयूं आहिनि ऐं उनमें मुख़्तलिफ़ रेवेन्यू अमलदार जेके आहिनि उहे मुलविस आहिनि। जी अच्छा सकीर, ओलह ज़िले जूं कहिड़ियूं कहिड़ियूं देहूं आहिनि जिते ज़मीन भपाइण लाइ जाली एंट्रीज़ रखियूं वयूं आहिनि ऐं उन्हनि में कहिड़ा कहिड़ा कामोरा ऐं बासर मुलविस आहिनि? ॾिसो, सभ खां पहिरीं त हीअ हिकिड़ी वॾी चेन आहे ऐं उन चेन तहत हीउ कमु कयो वियो आहे। उनमें न सिर्फ़ु रुॻो रेवेन्यू अमलदार पर मुख़्तलिफ़ जेके आहिनि धुरियुनि जा माण्हू बि इनमें मुलविस आहिनि। उनमें लैंड माफ़िया बि मुलविस आहे ऐं जेके ज़मीननि ते जन कब्ज़ा कराईंदा रहिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ सरकारी रिपोर्ट्स में बि उन्हनि जो ज़िक्र थींदो रहियो आहे। त सभ खां पहिरीं मां तव्हांखे ॿुधाईंदुसि, हाणे देह मंगो पीर आहे उन जे रिकॉर्ड में जालसाज़ी कई वई। सभ खां पहिरीं त मूं तव्हांखे जीअं पहिरीं ॿुधायो त इन्हनि जेके जिन देहनि जो आउं नालो खणा पियो त उन्हनि देहनि जो जेको आहे उहो सरकारी रिकॉर्ड साड़ियो वियो आहे। हाणे उन्हनि देहनि में वरी जाली इंटरव्यू रखी उहो सरकारी ज़मीनूं जेके आहिनि उन विकिरो कयूं वयूं आहिनि। मुख़्तलिफ़ बिल्डरनि जे नाले ते हाणे जाली इंटरव्यू बि रखियूं वयूं आहिनि। त देह मंगो पीर आहे, देह जाम चाकरो, देह बंद मुराद आहे, देह माई गाड़ी, देह हलकाणी जे रिकॉर्ड में जेका उहा जालसाज़ी करे फेक जेके आहिनि उहे जाली इंटरव्यू रखियूं वयूं रेवेन्यू अमलदारनि तरफ़ां ऐं गरी रिश्वत वठी करे इहे इंटरव्यू रखियूं वयूं ऐं मतिलबु ईअं चई सघिजे थो त इन्हनि ज़मीनूं जेके आहिनि सरकारी ज़मीनूं इन्हनि विकिरो करे ॾिनियूं ऐं हाणे उन ते मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे प्रोजेक्ट जेके आहिनि उहे हली रहिया आहिनि, के जेके आहिनि उहे मुकमल थी आहिनि। इन मामले जी जेका आहे उहा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इंक्वायरियूं बि जेके आहिनि उहे थियूं आहिनि पर जेके मुलविस कामोरा आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु कंहिं बि क़िस्म जी का कार्रवाई जेका आहे उहा नाहे थी। त सभ खां पहिरीं जीअं ई हीउ मामिलो स्कैंडल जेको आहे उहो ज़ाहिरु थियो कुझु ॾींहं पहिरीं मूं कावश ऐं KTN में बि उहो रिपोर्ट कयो हुयो त उनखां पोइ जेका आहे सभ खां पहिरीं 3 अमलदारनि, सिर्फ़ु ही 3 अमलदार त न आहिनि, हिन में तक़रीबन 100 माण्हू इन में इन्वॉल्व आहिनि। असिस्टेंट कमिश्नर DC खां वेंदे मुख़्तियारकार, तपेदार, ॿिया जेके रेवेन्यू अमलदार आहिनि उन्हनि जी हिकिड़े सिस्टम तहत इहे सिस्टम जा माण्हू हुजनि था उन्हनि जी जेका आहे उन मिली भगत सां हीउ सॼो फ्रॉड कयो वियो आहे। ज़मीन जे जेका रिकॉर्ड खे साड़े करे ऐं उन सड़नि दौरान वरी उनखे जॾहिं विसायो पियो वियो बाहि खे त उन बाहि विसाइण दौरान बि रिकॉर्ड ख़राबु कयो वियो। यानी उन्हनि खे इहो रिकॉर्ड ई ख़राबु करिणो हुयो, ख़तमु करिणो हुयो त जीअं इहो सॼो फ्रॉड करे सघिजे। त उन में सभ खां पहिरीं जीअं तव्हांखे ॿुधायुमि त 3 अमलदार जेके आहिनि उहे मुअतल कया विया आहिनि। हाणे जेको आहे उहो जाली दाख़िलाऊं रखण जे इल्ज़ाम में सभ खां पहिरीं मंगो पीर जो मुख़्तियारकार आहे मोहम्मद इब्राहिम जुड़ेजो। मोहम्मद इब्राहिम जुड़ेजो जेका उन कुझु ॿियनि जेका उहो रिपोर्ट्स में बि उनजी निशानदेही थी चुकी आहे, बाअसर माण्हू आहे ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन ते जेके आहिनि उहे इल्ज़ाम बि लॻंदा रहिया आहिनि। उहो मोहम्मद इब्राहिम जुड़ेजो खे हाणे इन स्कैंडल में मुअतल कयो वियो आहे ऐं 2 जेके आहिनि सिर्फ़ु तपेदार आहिनि, न्याज़ ॼामड़ो ऐं अमानुल्लाह नंदवाणी। सिर्फ़ु 3 अमलदार जेके आहिनि फ़ौरी तौर ते इन्हनि मुअतल करे छॾिया आहिनि ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई शुरू कई वई आहे।
त मुंहिंजी जेका इन सां ॻाल्हि ॿोल थी आहे त जेका मूंखे जेका ॼाण मिली आहे त CMIT इन मामले जी सॼी जी जांच कई आहे। उन में असिस्टेंट कमिश्नर बि जेके आहिनि उहे मुलविस आहिनि। उनखां अलावा मुख़्तियारकार तपेदार ऐं DC बि जेके आहिनि उहे इन में मुलविस आहिनि। छाकाणि जो इहो मामिलो 2021 में दॿायो वियो त जीअं इहे बाक़ाइदे सां हिकिड़ी प्लानिंग रिथाबंदी तक जेको आहे रिकॉर्ड साड़ियो वञे ऐं उनखां पोइ जाली इंटरव्यू रखी या ज़मीन जेका विकिरो करे ॾिनी वञे। उहे अरबपति थी विया आहिनि। रेवेन्यू अमलदार जेके आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी का कार्रवाई न थी। हाणे जेको आहे निगरान हुकूमत आई त इन जेको फाइल खे खोलियो आहे ऐं ख़ासि तौर ते निगरान वॾे वज़ीर इन CMIT खे इहे सख़्ती सां हिदायतूं जारी कयूं आहिनि त कंप्रिहेंसिव रिपोर्ट ॾिनी वञे। हाणे इन मामले जी इहा जांच रिपोर्ट मुकमल थी वई आहे ऐं उन में ॿुधाए पियो वञे त 2018 खां वठी हिन वक़्तु ताईं जेकी बि मंगो पीर में जेके मुख़्तियारकार मंगो पीर जी ऑफिस में असिस्टेंट कमिश्नर रहिया आहिनि या मुख़्तियारकार रहिया आहिनि या तपेदार, उन्हनि जूं जेके आहिनि उहे इन में सिफ़ारिशूं कयूं वेंदियूं त उन्हनि में इन्हनि अमलदारनि जो इन स्कैंडल सां कहिड़ो किरदारु आहे या ज़मीननि जे रिकॉर्ड में जेका उन्हनि जालसाज़ी थी आहे या ज़मीननि जे रिकॉर्ड में जालसाज़ी करे या जाली अलाटमेंट जे ज़रिए जेका सरकारी ज़मीननि ते कब्ज़ा कराया विया आहिनि उन बाबति जेको आहे हीअ हाणे जांच कई पई वञे ऐं इहा रिपोर्ट हाणे तयारु कई वेंदी। उनखां पोइ इहा रिपोर्ट जेका उहा हाणे CM खे मोकिली वेंदी। जी सगीर, CMIT जी रिपोर्ट में मजमूई तौर केतिरनि कामोरनि खे मुलविस करार ॾिनो वियो आहे ऐं उन्हनि ख़िलाफ़ हेल ताईं कहिड़ी कार्रवाई थी आहे? ॾिसो, समन जी तादाद में जेके इन में मुलविस करार ॾिना विया आहिनि 2018 खां वठी हिन वक़्तु ताईं जेकी कामोरा रहिया आहिनि, मतिलबु मुख़्तियारकार ऑफिस मंगो पीर में असिस्टेंट कमिश्नर, मुख़्तियारकार, तपेदार, सब रजिस्ट्रार, उन्हनि समूरनि इन्हनि अमलदारनि जो उन में किरदारु शामिल आहे। छाकाणि जो मंगो पीर में तक़रीबन 500 अरब रुपयनि जी ज़मीन जेका आहे उन्हनि जे रिकॉर्ड साड़े करे ऐं उनखां पोइ उन्हनि जूं जालियूं इंटरव्यू रखी ऐं उहा ज़मीन जेका आहे उहा खपाई वई, जेका विकिरो करे ॾिनी वई ऐं हाणे उन ते जेके आहिनि उहे मतिलबु 500 अरब रुपयनि जो हुकूमत खे नुक़सानु ॾिनो वियो आहे। क़ौमी ख़ज़ाने खे नुक़सानु ॾींदड़ कामोरनि जे ख़िलाफ़ु हाणे जेका उहा जांच शुरू थी वई आहे ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थियणु वञी रही आहे। जी अच्छा सगीर, जीअं त अवां ॿुधायो त CMIT पंहिंजी जांच मुकमल करे रिपोर्ट तयारु करे वरिती आहे ऐं उहा जांच रिपोर्ट निगरान वॾे वज़ीर खे बि उमाणी वेंदी, पर इन सां गॾु इहे बि ख़बरूं आहिनि त रेवेन्यू खाते जे निगरान वज़ीर बि मामले जी जांच शुरू कंदे रिकॉर्ड तलब कयो आहे। इन हवाले सां अवां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? ॾिसो, यूनिस डाघा जेको आहे उहो रेवेन्यू डिपार्टमेंट में उन सुठो कमु कयो आहे ऐं करे पियो। त इन सिलसिले में जेको आहे उन माफ़िया जे ख़िलाफ़ु उन्हनि कार्रवायूं बि कयूं ऐं उन्हनि खे मुअतल बि कयो जेकी सालनि खां हिते मौजूदु हुया। मलीर, ओलह, स्कीम 33, मतिलबु जेकी सिस्टम जा माण्हू हुया उन्हनि जे ख़िलाफ़ु उन कार्रवायूं कयूं ऐं उन्हनि खे कराची मां जेको आहे बदिली करे ॿियनि ज़िलनि ॾांहुं उन्हनि खे मोकिलियो वियो। त उन्हनि जेकी उहे उन्हनि जे हाणे ई जीअं ई स्कैंडल साम्हूं आयो आहे ऐं CMIT खे इहो मामिलो मिलियो आहे त हाणे यूनिस डाघा बि पंहिंजे तौर ते जेको आहे उन जांच शुरू कई आहे ऐं समूरनि इन्हनि अमलदारनि खां यानी रेवेन्यू जे अख़्तियारनि खां उन इहो रिकॉर्ड घुरायो आहे त केतिरी ज़मीन जेका आहे उहा गैर क़ानूनी तौर ते अलाटमेंट कई वई आहे, केतिरियूं जेके आहिनि जाली तरीक़े सां उन्हनि सरकारी जेके आहिनि ज़मीननि जूं दाख़िलाऊं रखियूं वयूं आहिनि ऐं कहिड़नि जेका उहा सरकारी ज़मीननि ते जेके आहिनि इहे प्रोजेक्ट शुरू थिया आहिनि ऐं कहिड़ा कहिड़ा उन वक़्तु मुख़्तियारकार हुया, तपेदार हुया या सब रजिस्ट्रार हुया या असिस्टेंट कमिश्नर हुया, उन्हनि समूरनि माण्हुनि जूं जेके आहिनि उहे लिस्टूं तलब कयूं वयूं आहिनि। इन मामले जी जेका उहा अलॻि सां यूनिस डाघा तरफ़ां बि जेका उहा जांच शुरू कई वई आहे, पर CMIT इन मामले जी जांच मुकमल करे वरिती आहे। लैंड यूटिलाइज़ेशन खाते खां अलॻि सां इन मंगो पीर वारे मामले जो अलॻि सां उन रिकॉर्ड घुरायो आहे ऐं मंगो पीर जी ऑफिस में वञी करे CMIT जे जांच ऑफिसर जेको आहे उन सॼी उते पुछा गाछा कई आहे, रिकॉर्ड जी छंछाण कई आहे ऐं हाणे उहा तस्दीक थी आहे त इहा बाहि लॻी न हुई ऐं बाहि लॻाई वई हुई। त उन्हनि इहा हथ सां बाहि लॻाई हुई ऐं उन खां पोइ इहो सॼो फ्रॉड जो जेको हुननि रिथाबंदी कई हुई ऐं इहो फ्रॉड करे 500 अरब रुपयनि जो जेको आहे उन्हनि इन क़ौमी ख़ज़ाने खे नुक़सानु पहुचायो आहे। हाणे इन जेके मुलविस कामोर आहिनि जिन जे ख़िलाफ़ु माज़ी में का बि कार्रवाई न थी, हाणे उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थियणु वञी रही आहे। जी
अच्छा सकीर, दाख़िलाउनि ऐं सरकारी ज़मीनूं फबाइण बाबति 2021 में का जांच थी हुई। इन जांच में केतिरनि ई कामोरनि खे मुलविस करार ॾिनो वियो हो। इन जांच जो कहिड़ो नतीजो निकितो? ॾिसो, उन वक़्तु जेको आहे जुडिशल मेंबर हुयो 3 रफ़ीक अहमद बुर्रो। उहो रफ़ीक अहमद बुर्रो जेको आहे 2021 में जुडिशल मेंबर हुयो 3, ऐं उन खे इन मामले जी जांच ॾिनी वई हुई त इन मामले जी जांच कई वञे त इहा बाहि कीअं लॻी आहे ऐं उन में कहिड़ा कामोरा जेके आहिनि उहे मुलविस आहिनि। हाणे जेको आहे रफ़ीक अहमद बुर्रो CMIT जो हिन वक़्तु चेयरमैन आहे ऐं उहो ई इन मामले खे ॾिसे पियो। त उन 2021 वारी जांच रिपोर्ट में इहो चयो वियो हो त उते ज़मीननि जे रिकॉर्ड जो जेको आहे उहो सेफ्टी जो को बि बंदोबस्तु न हुयो। सालनि खां वठी जेका आहे रिकॉर्ड जी का बि इंस्पेक्शन जेका उहा न थियल हुई। रिकॉर्ड खे जेका बाहि लॻी उनखे बाहि विसाइण दौरान बि ख़राबु कयो वियो। यानी हिकु त उन्हनि बाहि लॻाई, जेको रिकॉर्ड बची वियो उनखे पाणी बाहि विसाइण जे दौरान बि उन्हनि खे रिकॉर्ड खे ख़राबु कयो वियो। यानी इन्हनि जो हिकिड़ो प्लान हुयो त रिकॉर्ड सॼो साड़ियो वञे, जेको बची वञे थो अगरि सड़ी वञण खां, त उन्हनि खे वरी बाहि विसाइण दौरान पाणी सां उन रिकॉर्ड खे ख़राबु कयो वियो। यानी 10,000 एंट्रियूं जेके आहिनि उहे उन्हनि जेके आहिनि उन्हनि जो रिकॉर्ड साड़ियो वियो। उन रिपोर्ट में चयो वियो हो त 52 पुराणे रिकॉर्ड जा जेके आहिनि उहे रजिस्टर्ड सड़िया हुया ऐं 50 नए जेके रिकॉर्ड जा रजिस्टर्ड सड़िया हुया। यानी मजमूई तौर ते जेके आहिनि उहे 102 जेके आहिनि उहे रजिस्टर्ड साड़िया विया हुआ। हाणे हिकु रजिस्टर्ड में जेके आहिनि उहे 100 खां जेके 150 दाख़िलाऊं हूंदियूं आहिनि। मजमूई तौर ते जेके आहिनि उहे नए या पुराणे रिकॉर्ड में तक़रीबन 10,000 एंट्रियुनि जो रिकॉर्ड जेको आहे उहो साड़ियो वियो हो ऐं बाहि विसाइण दौरान पाणी में जेको आहे उहो रिकॉर्ड खे ख़राबु कयो वियो हो। हाणे उन रिपोर्ट में 2021 में सिफ़ारिशूं कयूं वयूं हुयूं त तालका रिकॉर्ड सेल जेको आहे उहो क़ाइमु कयो वञे ऐं रिकॉर्ड सेल जेको आहे रिकॉर्ड जेको रहिजी वियो हो उनखे कंप्यूटराइज़ कयो वञे। पर उन सिफ़ारिशुनि ते अमल न थियो। पर उन सां अलावा उन जी इहा बि सिफ़ारिश शामिल हुई रफ़ीक अहमद बुर्रो जी त इन जी जेका फॉरेंसिक ऑडिट बि कराई वञे, मतिलबु फॉरेंसिक जांच बि इन जी थियणु घुरिजे। उहा जांच बि न थी ऐं मामिलो जेको आहे उहो दॿायो वियो। मंगोपीर ऑफिस में जेका बाहि लॻी हुई उन जांच रिपोर्ट में इहा तस्दीक थी हुई त इहो इतफ़ाक़ी बाहि न लॻी हुई, हथ सां बाहि लॻाई वई हुई। उन खां अलावा उन मुलविस अमलदारनि जे ख़िलाफ़ु जेका उहा कार्रवाई कई वञे। उन वक़्तु जो असिस्टेंट कमिश्नर हुयो मुश्ताक जतोई ऐं उन खां अलावा 2 जेके आहिनि मुख़्तियारकार जेको हिन वक़्तु जेके मुअतल थियल आहे इब्राहिम जुड़ेजो, हमूद रहमान काज़ी, उहे उन जा नाला जेके आहिनि उनखे ज़िम्मेवार करार ॾिनो वियो हो। ऐं उन खां अलावा उन में ॿिया बि जेके आहिनि माण्हू उन में शामिल हुया ऐं उन में सिफ़ारिश कई वई हुई न सिर्फ़ु उन्हनि खे, पर इन सॼे ओलह ज़िले में इन्हनि मुख़्तियारकारनि तपेदारनि खे इन ओलह ज़िले में मुक़रर ई न कयो वञे। इहा सिफ़ारिश कयल हुई उन में उन रिपोर्ट में। पर ईअं थियो ईअं जो 2021 में उन्हनि खे मुअतल त कयो वियो, पर थोरी अरसे खां पोइ उन्हनि खे बहाल बि कयो वियो, उन्हनि खे पोस्टिंग बि ॾिनी वई। साॻी तालके में जिते हिननि रिकॉर्ड साड़ियो यानी मुख़्तियारकार मंगोपीर जी ऑफिस में वरी उन्हनि साॻे असिस्टेंट कमिश्नर खे उते मुक़ररु कयो वियो। साॻिया माण्हू तपेदार जेके आहिनि उहे हिते मौजूदु हुया, उहे मुख़्तियारकार उहे साॻियुनि जायुनि ते मौजूदु हुया। उन्हनि जे ख़िलाफ़ु कंहिं बि क़िस्म जी का बि कार्रवाई न थी, छाकाणि जो हिकिड़ो प्लानिंग तहत इहो हिकिड़ो वाक़ियो बाहि लॻाई वई हुई। पहिरीं बाहि लॻाई वई, उनजो रिकॉर्ड साड़ियो वियो, बाहि विसाइण दौरान बि रिकॉर्ड जेके खे ख़राबु कयो वियो, जंहिंखां पोइ उन्हनि खे ईअं ॾेखाव ख़ातिर उन्हनि खे मुअतल करे वरी साॻियुनि जायुनि ते उन्हनि खे मुक़ररु कयो वियो। पोइ ईअं थियो आहे जो उन रिकॉर्ड साड़ण वारे वाक़िअनि खां पोइ तक़रीबन 5,125 एकड़ जेका ज़मीन आहे जंहिंजी तक़रीबन मालियत जेका आहे उहा ख़रबे रुपया थिए थी, उन जी अलाटमेंट कई वई आहे ऐं आला अख़्तरनि जी मंज़ूरी खां सवाइ उन जी अलाटमेंट कई वई आहे। ऐं हालांकि सुप्रीम कोर्ट जे तरफ़ां पाबंदी आहे, उन जे बावजूदि गैर क़ानूनी तौर ते ख़रबे रुपयनि जी मालियत जी जेका आहे उहा उन्हनि ज़मीन जी उन्हनि अलाटमेंट कई ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हुननि जाली एंट्रियूं रखियूं। यानी उन्हनि जेका मदर एंट्री आहे उन्हनि जो हुननि रिकॉर्ड पेश ई न कयो CMIT खे। यानी जॾहिं सेल सर्टिफिकेट जॾहिं एंट्री रखबी आहे त उन सां अलावा लिखपढ़ कबी आहे, उन जा सेल सर्टिफिकेट बाक़ाइदे सां निकिरंदा आहिनि। उहे सेल सर्टिफिकेट बि जेके आहिनि PRC वटि मौजूदु न आहिनि। त हिकिड़ो फ्रॉड कयो वियो आहे, जालियूं एंट्रियूं रखी करे सरकारी ज़मीन जेका आहे उहा फबाई वई आहे इन्हनि रेवेन्यू अमलदारनि, जिन में हिकिड़ी वॾी चेन मौजूदु आहे, जीअं मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो। त उन्हनि हिकिड़े चेन तहत हिन हिकिड़ी रिथाबंदी तहत
हिननि इहा ज़मीन फबाए करे मुख़्तलिफ़ बिल्डरनि हवाले कई, ॻरी रिश्वत वठी करे 500 अरब रुपयनि जो जेको आहे उहो क़ौमी ख़ज़ाने खे नुक़सानु ॾिनो वियो। ऐं इहो मामिलो जेको आहे, जेका मूंखे ख़बर पई आहे त मामिलो हाणे नेब खे मोकिलियो पियो वञे ऐं इन्हनि अमलदारनि जे ख़िलाफ़ु सख़्तु कार्रवाई थींदी, छाकाणि जो हीउ पहिरीं मामिलो 2021 में इहो दॿायो वियो हो ऐं उन में क्लियर लिखियलु हुयो त हीअ बाहि जेका आहे उहा वाक़ियो इतफ़ाक़ी न आहे। उन जे बावजूदु उन्हनि कामरनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई न थी ऐं हाणे जेका उहो CMIT तरफ़ां इन मामले जी जांच मुकमल करे जेका उहा रिपोर्ट तयारु कई पई वञे। उनमें 2018 खां वठी हिन वक़्त ताईं जेके असिस्टेंट कमिश्नर रहिया आहिनि या मुख़्तियारकार रहिया आहिनि सब रजिस्ट्रार, उन्हनि जा नाला उन में शामिल आहिनि ऐं उन्हनि जो किरदारु कहिड़ो आहे, इहा सॼी कंप्रीहेंसिव रिपोर्ट जेका आहे उहा CM खे पेश कई वेंदी। जी अच्छा सकीर, इहो ॿुधाइजो त सुप्रीम कोर्ट जे वाज़े हुकमनि बावजूदु रेवेन्यू अमलदारनि अदालती हुकमनि जी भञकड़ी कई ऐं जाली अलाटमेंट ज़रिए ज़मीन ते कब्ज़ा कराया। आख़िर अहिड़नि कामूरनि जी रस्ता रोक कीअं थींदी? ॾिसो, जॾहिं निगरान सेटअप आयो त रेवेन्यू अमलदारनि जे ख़िलाफ़ु जेको हिकिड़ो क्रैकडाउन शुरू थियो ऐं दर्जने माण्हू जेके आहिनि उहे मुअतल थी विया। बाक़ाइदा सां ईअं जेका हबड़ दबड़ जा मची वई ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई शुरू थी वई। त सभ खां पहिरीं कराची जे 5 ज़िलनि में 5 ज़िलनि जे 11 तालुक़नि में उन जी हिकिड़ी जांच थी ऐं जांच हाणे उहा त रोलड़ जो शिकार थी वई आहे, छाकाणि जो पहिरीं हीउ मामिलो जेको उहो तेज़ हले पियो। यूनिस डागा जे हिदायतनि तहत पहिरीं त उन्हनि खे जेके सिस्टम जा माण्हू हुया उन्हनि खे मुअतल कयो वियो, पोइ उहे अदालत विया, पाण खे बहाल कराया विया, जंहिंखां पोइ उन्हनि जो बदिलियूं करे कराची मां उन्हनि खे बदिली करे ॿियनि ज़िलनि ॾांहुं मोकिलियो वियो। त उन में जेका आहे हाणे इन्हनि सरकारी ज़मीनुनि जी जेका उहा जाली अलाटमेंट करे, हालांकि सुप्रीम कोर्ट जी पाबंदी आहे, पोइ हुननि जाली हिकिड़ी अलाटमेंट करे सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़ा कराया विया आहिनि। 11 कराची जा अहिड़ा 11 तालुका आहिनि, उते जेके आहिनि इन्हनि कब्ज़ा कराया आहिनि। उन में जेका आहे हाणे उन्हनि जे ख़िलाफ़ु का बि क़िस्म जी कंहिं बि क़िस्म जी का कार्रवाई अञा ताईं नथी सघी आहे, यानी जमहूरी हुकूमत में बि उन्हनि जे ख़िलाफ़ु का कार्रवाई न थी। हाणे ॾिसणो इहो आहे त निगरान हुकूमत में उन्हनि जे ख़िलाफ़ु कहिड़ी कार्रवाई थिए पई। त उन्हनि जेको आहे 5 ज़िलनि में मलीर, ओभर, क्यामाड़ी, ओलह ऐं कोरंगी, इन्हनि ज़िलनि में जेका अलाटमेंट थी उन्हनि जा तफ़सील घुराया विया हुआ। उन्हनि अलाटीज़ जा नाला, कहिड़ी तारीख़ ते जेका उहा ज़मीन अलाट थी, कहिड़े मक़सद लाइ ॾिनी वई, उन वक़्तु मुख़्तियारकार केरु हुयो, सब रजिस्ट्रार कहिड़ा हुया ऐं असिस्टेंट कमिश्नर यानी जिन ऑफिसरनि जो उनमें किरदारु शामिल हुजे थो, उन्हनि जा तफ़सील जेके आहिनि उन्हनि घुराया हुआ। पर उहा मामले जी जेका जांच हिन वक़्तु साइडलाइन थी वई आहे, उहा रोलड़ जो शिकार थी वई आहे, छाकाणि जो उन में हिकिड़ी माफ़िया मुलविस आहे। उहे सिस्टम जा माण्हू हुजनि था, उहे ताक़तवर माण्हू हुजनि था, इन करे इहा जांच जेका आहे हाणे साइडलाइन थी वई आहे। त उन में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त रेवेन्यू वज़ीर जेको आहे उहो 25 अगस्त 2023 ते समूरनि कमिश्नरनि खे ख़त लिखियो हो त 28 नवंबर 2012 खां सुप्रीम कोर्ट तरफ़ां पाबंदी आहे, यानी गुज़िरियल 10 सालनि दौरान जेका बि ज़मीन अलाट थी उन मामले जी जांच थियणी आहे। त कराची में तव्हां ॾिठो हूंदो त जेके मूं जीअं तव्हांखे इहो स्कैंडल ॿुधायो मंगो पीर जो, इहो बि इन जो हिसो आहे। त कराची में इन्हनि ज़िलनि में ख़ासि तौर ते मलीर ज़िले में तमामु जेका आहे उहो घणा कब्ज़ा कया आहिनि सरकारी ज़मीननि ते। उन में जेके आहिनि पुलिस, रेवेन्यू जा अमलदार, मुख़्तलिफ़ माण्हू इन में मुख़्तलिफ़ धुरियुनि जा माण्हू उन में मुलविस हुजनि था ऐं हिकिड़े सिस्टम तहत सरकारी जाली अलाटमेंट जे ज़रिए सरकारी ज़मीननि ते जेके आहिनि उहे कब्ज़ा कराए पिया वञनि। त मलीर में जेके आहिनि उहे हज़ारे एकड़नि सरकारी ज़मीननि ते कब्ज़ा हिन वक़्तु बि मौजूदु आहिनि। ओलह ज़िले में कब्ज़ा थियल आहिनि, उनखां अलावा ओभर ज़िले में बि आहिनि, क्यामाड़ी ज़िले में बि जेके आहिनि सरकारी ज़मीननि ते कब्ज़ा कराया विया आहिनि, थिया न आहिनि, कराया विया आहिनि। रेवेन्यू अमलदारनि जी मिली भगत सां इहे कब्ज़ा थिया आहिनि। उनखां अलावा जामशोरे ऐं ठटे ज़िले में बि साॻी सूरत हाल आहे। उते ई तव्हां वेंदो सोराब ॻोठ खां, ऐं सोराब ॻोठ खां वेंदे तव्हां कोटड़ी ताईं वेंदो, यानी जामशोरे ताईं रोड जे ॿिन्ही पासनि खां ज़मीननि जी वालार कई वई आहे। उनजी तव्हां कानूनी हैसियत ॾिसंदो त उन्हनि जे रिकॉर्ड में जालसाज़ी मिलंदी ऐं उन्हनि जी बि जेका उहा गैर कानूनी तौर ते अलाटमेंट कई वई आहे। जाली तरीक़े सां उन्हनि जूं एंट्रियूं रखी करे बिल्डरनि हवाले इहा ज़मीनूं कयूं वयूं आहिनि, ॻरी रिश्वत वठी करे उहे ज़मीनूं सरकारी जेके आहिनि उहे फबायूं वयूं आहिनि। त ईअं ई हिकिड़े सिस्टम तहत ख़रबे रुपयनि जो जेको आहे उहो हुकूमत खे नुक़सानु ॾिनो वियो आहे। गुज़िरियल 2012 खां वठी अगरि हिन वक़्तु ताईं सही नमूने सां इन सरकारी रिकॉर्ड जी छंछाण थिए त तक़रीबन ख़रबे रुपयनि जे मालियत जूं सरकारी ज़मीननि जी निशानदेही थी वेंदी, त उनजी गैर कानूनी
अलॉटमेंट थी आहे त इन मामले जी जांच तमामु वॾे पैमाने ते थियण वञी रही हुई पर उहा हाणे रोलड़ जो शिकार थी वई आहे। जी अच्छा सकीर, सुप्रीम कोर्ट की पाबंदी बावजूद मुख्तलिफ देहन में लैंड यूटिलाइजेशन खाते के कामूरन भी गैर कानूनी तौर पर रेगुलराइजेशन जा ऑर्डर ऐं चालान जारी कया। इन बाबत तव्हां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? ॾिसो जिते रेवेन्यू खाते जा अमलदार जेके आहिनि उहे इन में गैर कानूनी अलॉटमेंट में मुलविस हुजनि था या जाली एंट्रीज़ जेके आहिनि उहे रखनि था, उन में लैंड यूटिलाइजेशन जो बि किरदारु साम्हूं अचे थो त जेका अलॉटमेंट जो ऑर्डर जेको आहे उहो लैंड यूटिलाइजेशन डिपार्टमेंट ई कंदो आहे। हाणे उनजो जेको उहो सेक्रेटरी मुक़ररु थियो आहे, गुज़िरियल 2 महीननि खां उनजो सेक्रेटरी बि मौजूदु न हुयो। त लैंड यूटिलाइजेशन खाते जो बि जेको आहे उहो सालनि खां ईअं कमु हलंदो रहियो आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त हिकिड़ो दानिश सईद हुयो सेक्रेटरी, उन दानिश सईद जे ख़िलाफ़ 33 जेके आहिनि उहे ओभर एंटी करप्शन में एफआईआरूं दाख़िल थियूं हुयूं, पर उन जे बावजूद बि उन्हनि खे जेको आहे उहो प्रोमोशन ॾिनो वियो 21 ग्रेड में। त ईअं ई जेके इन में मुलविस हुजनि था सरकारी ज़मीननि जे रिकॉर्ड में जालसाज़ी करणु या रिकॉर्ड साड़णु या रिकॉर्ड चोरी करण में, त इहे जेके आहिनि उहे उन्हनि कामोरनि खे हमेशह बचायो वञे थो, उन्हनि जे ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी का कार्रवाई नथी कई वञे। ईअं ई जीअं रेवेन्यू अमलदारनि खे बचायो वियो त ईअं ई साॻी रीति जेको आहे लैंड यूटिलाइजेशन खाते जे अमलदारनि खे बि बचायो वियो, जिन ते नेब ऐं एंटी करप्शन जा जेके आहिनि उहे केस हलंदड़ आहिनि ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ का बि कार्रवाई जेका उहा न कई वई। ऐं मेन जेको आहे उहो पोस्टनि ते मौजूदु हुया ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ जेका गुज़िरियल हुकूमत में कंहिं बि क़िस्म जी का कार्रवाई न थी। हाणे बि उहे साॻिया कामोरा जेके आहिनि रेवेन्यू जा अमलदार जेके आहिनि जिन जे ख़िलाफ़ नेब जा केस हुजनि उहे जेके आहिनि हाणे मुक़ररु थी विया आहिनि। ऐं थियणु त ईअं घुरिजे त जेके 2012 वारी इंक्वायरी हुई उहा बहितर नमूने सां थियणु घुरिजे आहे ऐं उन्हनि माण्हुनि जी जेका आहे अमलदारनि जी निशानदेही थिए आहे त कब्ज़ा कंहिं कया आहिनि ऐं ज़मीनूं कंहिंखे ॾिनियूं वयूं ऐं हिन कब्ज़े में कहिड़ा माण्हू मुलविस आहिनि, कहिड़नि जेको आहे उहो सिंध जेका आहे उहो उन सिंध सां गद्दारी कई आहे। सिंध जूं सरकारी ज़मीनूं जेके आहिनि उन्हनि भुॻड़नि मुठि ते अलाट कयूं आहिनि गैर कानूनी तौर ते। सुप्रीम कोर्ट जी पाबंदी बावजूद बि जेका आहे हुननि हज़ारे जेको आहे एकड़ ज़मीन हुननि भुॻड़नि मुठि ते अलाट कई आहे। कराची जे समूरनि ज़िलनि में उते जेके आहिनि गैर कानूनी तौर ते ज़मीनूं अलाट कयूं वयूं आहिनि जाली अलाटमेंट जे ज़रिए ऐं उन्हनि जूं कूड़ियूं एंट्रियूं रखियूं वयूं आहिनि ऐं उन्हनि ते वॾा वॾा हाणे प्लाज़ा बि जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। जी अच्छा सकीर, आख़िर में इहो ॿुधाइजो त कराची जे ओलह ज़िले में सरकारी ज़मीनुनि जो रिकॉर्ड साड़ण ऐं जाली दाख़िलाऊं रखी ज़मीनूं फॿाइण वारे मामले ते अव्हां जी कंहिं ज़िम्मेवार अख़्तियारनि सां का ॻाल्हि ॿोल थी सघी आहे, उन्हनि जो छा चवणु आहे? ॾिसो मुंहिंजे इन सिलसिले में जेको आहे उहो CMIT जे अख़्तियारनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि इहो ॿुधायो आहे त इन मामले जी जेका असीं जांच मुकमल कई आहे ऐं इहा रिपोर्ट जेका तयारु करे असीं इन CM खे बि पेश कंदासीं ऐं उनखां अलावा यूनिस डागा खे बि इहा रिपोर्ट मोकिली वेंदी त इन मामले में जेके मुलविस आहिनि त जीअं उनजे ख़िलाफ़ कार्रवाई थिए। बाक़ी रेवेन्यू अमलदारनि सां मुंहिंजी जेका उहा ॻाल्हि ॿोल करण जी मां उन्हनि सां कोशिशि कई पर उन्हनि सां राब्तो जेको आहे उहो न थी सघियो आहे। बाक़ी CMIT जो इहो मौक़िफ़ साम्हूं आयो आहे त इन मामले जी जांच मुकमल करे इहा रिपोर्ट जेका आहे उहा हाणे CM खे पेश कई वेंदी। जी वरी महिरबानी सगीर, अवां इन मामले जी हक़ीक़तूं अवाम अॻियां आंदियूं। ईंदड़ हफ़्ते कंहिं नए मौज़ू सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी मेमन खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।